मटियारी लॻ पलीजाणी शहर में गुज़िरियल ॾींहुं शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी चोरी फुरमनशात ख़िलाफ़ एसटीपी ऐं शहरियुनि पारां करायल शटरबंद हड़ताल ऐं धरणे खां पोइ 3 सालनि खां वधीक अरसो शाहपुर दरपुर थाणे जे चार्ज संभालींदड़ एसएचओ सरदार निसार ब्रह्माणी खे बाला ऑफिसरनि नोटिस वठी बदिली करे लाइन हाज़िर करे छॾी आहे ऐं पलीजाणी पुलिस पोस्ट जे इंचार्ज एएसआई दोस्त अली ब्रह्माणी खे सस्पेंड कयो वियो आहे जॾहिं त 3 सालनि खां वधीक अरसो शाहपुर दरपुर थाणे ते मुक़ररु थियल एसएचओ निसार ब्रह्माणी कारकर्दगी जे हवाले सां इलाइक़े में अमन अमान ऐं मंशियात खे कंट्रोल कराइण में मुकमल तौर ते नाकाम रहियो ऐं शाहपुर पलीजाणी अलाह ॾिनो सांद में चोरनि तर तपाए छॾियो हो चोरनि फुरनि जी वारदातुनि में बि इज़ाफ़ो हुयो ऐं खेसि बाला ऑफिसरनि बदिली करे लाइन हवाले करे छॾियो आहे ऐं संदसि जाइ ते शाहपुर दरपुर थाणे जी चार्ज एसएचओ सैयद महबूब शाह खे ॾिनी वई आहे नए आयल एसएचओ सैयद महबूब शाह पलीजाणी शाहपुर दरपुर नसरपुर चौक अलाह ॾिनो सांद ताजपुर समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते सर्च ऑपरेशन कयो दुकाननि ऐं गोदामनि जी तलाशी वरिती एसएचओ शाहपुर दरपुर सैयद महबूब शाह जो चवणु हो त जंहिं पुलिस पोस्ट जी हद में ॾोहो थियो चोरी फुर थी या मंशात विकिरो थी त उतां जे चौकी इंचार्ज खे बख़्श न कयो वेंदो हाणे मुंहिंजी हद में किथे बि मंशात न हलंदी वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।